यूसुफ सिंधी अॻूणो सेक्रेटरी जनरल अदबी संगत सिंध अॼु सिंधियत बोर्ड जो विज़िट करण जो ऐं दोस्तनि सां मिलण जो बोर्ड जे कारकुननि सां मुलाक़ात करण जो मौक़ो मिलियो ऐं उन मां मूंखे जेका शइ महसूसु थी उहा हीअ सिंधियत बोर्ड जेको असांजो तारीख़ी विरसो आहे जेको साईं जेम सैद मखदूम सालो मुला मेरा मोहम्मद शाह गुलाम रब्बानी मखदूम जमील साईं जी महिनतुनि जो जे नतीजे में हेॾे वॾे इरूज ते पहुतो आहे उन में ऑडिटोरियम ॾिसी लाइब्रेरी ॾिसी प्रेस ॾिसी शब्दनि किताब ॾिसी कारकुन सां मिली ऐं बाग़ीचा पार्क ॾिसी सचो अजीब ख़ुशी जो ऐं हिकिड़ो प्राउडनेस महसूसु थी त मखदूम सईद रहमान आतिफ़ साहिबु पंहिंजे अयामकारी में बोर्ड खे जेका तरक़ी वठी रही आहे उहा माज़ीअ जी तरक़ीअ जो तफ़सल आहे सिंधियत बोर्ड जो कमु आहे किताब छपाइणु सिंधी अदबी तारीख़ जा माख़ज़ छपाइणु ऐं उहो बोर्ड माज़ी खां वठी कुझु 50-70 में वरी वॾे पैमाने ते कमु कयो आहे ऐं ॿाहिरि सिंधियत बोर्ड जा जेके माख़ज़ आहिनि किताब छपायल आहिनि उन्हनि सॼे मुल्क खे ऐं मुल्क खां ॿाहिरि असांजे क़ौमी वरिसे सक़ाफ़ती वरिसे असांजी जे क़दीम तारीख़ खे मुतारफ़ करायो आहे ऐं हाणे बि काफ़ी सारा किताब नवां मूं ॾिठा ॿ टे छपिया पिया ऐं कुझु मार्केट में आया आहिनि ऐं इहे मुस्तक़िल में अदबी बोर्ड खे या अदबी बोर्ड जेके पढ़ंदड़ किताब आहिनि उन्हनि खे तमामु ख़ुशी ॾींदा ऐं मुंहिंजे मखदूम सईद रहमान आतिफ़ खे मुबारक ॾींदुसि हुन पंहिंजी अयामकारी में बोर्ड जो जेको हीउ शानदार कमु करायो ख़ासि करे बिल्डिंग वॾा ऑडिटोरियम ॾिठो लाइब्रेरी थी मूं प्रेस जेका नई लॻी बोर्ड में प्रेस कान हूंदी हुई 12 कमु छपाइबो जंहिं करे कमु बहितर कोन छपजंदो हाणे उते छपिजे थो इहे सभु शयूं ॾाढियूं लाजवाब आहिनि ऐं मखदूम साहिबान खे आउं हुनजी मुबारक ॾींदुसि